अस्सलाम वालेकुम चमचा न्यूज़ सां गॾु असां गॾु रामू चमचो। जीअं त हिन वक़्तु तव्हांखे ॿुधाईंदासीं शहर जाती में बरसाति पवण सबबि हेतिरो पाणी खोड़ सारो जमा थी चुको आहे ऐं को बि हुनजो इंतज़ाम अञा ताईं कोन कयो आहे। ऐं अव्हांखे ॿुधाईंदासीं त हिते जाती शहर में जीअं बरसाति पई आहे तमामु नंढो वॾो पोड़ो पको जेको बि आहे तमामु ख़ुशि लॻो पियो आहे। ऐं लाइट मेन ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां 24 कलाक लाइट हले थी ऐं 24 कलाक खुशहाल माण्हू लॻा पिया आहिनि जाती शहर जा। ऐं नेटवर्क जी तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदासीं जीअं त जेको बि नेटवर्क आहे तमामु फास्ट पियो हले ऐं 4GB 5GB नेटवर्क सभु जेका बि क्लियर पिया हलनि तमामु नेट वेट सभु बिल्कुलु फास्ट पिया हलनि। जीअं आऊं जेको बरसाति पई हुन माण्हू तमामु ख़ुशि लॻा पिया आहिनि उन्हनि जे बारे में आऊं पुछां बीठो तव्हांखां पुछंदो ख़बर भला बरसाति खां बरसाति हिकिड़ी फुड़ी कोन खुदाया बंदा पई आहे हिते 24 कलाक बिजली हले कोन्ह तूं चए तो बरसाति पई आहे जो खुदाया बंदा लाइट ते ॻाल्हाए न बिजली ते ॻाल्हाए न लोड शेडिंग ते ॻाल्हाए वॾो आज़ार आहे। नाज़रीन ही चए तो बिजली जे बारे में ॻाल्हायो माशाल्लाह तमामु ज़बरदस्त भी बिजली हले ऐं जेकॾहिं वञे थी त 5 मिंट हिकिड़ा अचनि त सॼो ॾींहुं बिजली हली थी रहे। खुदाया बंदा हिते हले ई कोन थी हिकिड़ो कलाक बि नथी हले वॾो आज़ार आहे लोड शेडिंग जो। यार तूं जेको हक़ आहे उहो ॻाल्हाए न हिते बरसाति किथां न पवंदी हे बाबा हिते रुगो ज़ुल्म रुगो पाप लॻा पिया न।